जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाह हसन इस्तंबुल तुर्की में हिकिड़ी डबल बस आहे जेका वञी आहे तक़सीम स्क्वायर वेंदी आहे डबल बस। ऐं पूरो शहर जेको बि आहे तव्हांजो इस्तंबुल जो यूरोप साइड उहा माना कवर कंदी वेंदी आहे। आलिशान बस आहे, असां जिन मथे वेठा आहियूं ऐं हितां खां मथे चढ़िया तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 14 रुपया वरिता आहिनि, 14 लीरा वरिता आहिनि या 15, उहो वरी आउं लिखी छॾियसि टिकट ट्रिप जा। सो डबल बस आई तव्हांखे अॻिते ॾेखारींदो इन बस जे बारे में। सो इहे आउं आहिस्ते आहिस्ते फ्रंट ते वञा थो पियो, हीअ मथे वेठो आहियां, थोरो तव्हांखे ॾेखारींदो हलां कीअं आहे बस। सो साईं असां हाणे फ्रंट ते अची वियूं डबल बस में, तव्हांजो नज़ारो पियो। हीअ मथे स्क्रीन लॻल आहे जेको हर स्टेशन ते ईंदी आहे, गॾु रिकॉर्डिंग ईंदी आहे। सो जेके इस्तंबुल जो जेको तारीख़ी जेको बेल्ट आहे उतां बि गुज़रे थी पई, सुठी सर्विस आहे माशाल्लाह। सो मुख़्तलिफ़ इलाइक़नि थींदी वञे पई, हींअर यूसुफ पाशा आहे इलाइक़ो, उतां ही गुज़रे पई। ऐं साम्हूं अक्सरे आहे, सो अक्सरे मां हाणे गुज़रे पई ही बस, डबल बस 760 नालो आहे मुस्लिम। सामने लिखियो पिया तक़सीम लिखियो पिया साम्हूं तक़सीम, अक्सरे खां तक़सीम वञूं पिया। हिकिड़ी जगह इस्तंबुल जी तारीख़ी जगह आहे, नालो गुज़री वियो आहे। इन्हनि बसनि जो इहो मज़ो हूंदो आहे डबल बस जो, त तव्हांखे ही उहे अहम जॻहियूं जेके उतां खां हीअ तव्हांखे घुमाईंदी वेंदो। सो हाणे असां हलंदासीं बस, सर आ जाए, अभी हमारा स्टाफ आने वाला है, हाँ तो आ जाए। सो सर ये असांजो डबल बस हम लोगों का मथा का हेठि हिकिड़ो स्टाफ ईंदो तक़सीम स्क्वायर जो, उते लहंदासीं। ये वरी इंजॉय वेठो ॾिसो दीदार कयो। सो हीउ नज़ारो ॾिसंदो वञो, इहो आहे समुंड गॾो गॾु। सो दोस्तों असांजो हाणे स्टाफ अचण वारो आहे, असां हाणे लहंदासीं हिन बस मां। सो इन जो सफ़र हो, हीअ तक़सीम स्क्वायर जो हिकिड़ो टनल आहे, उते लहंदासीं ऐं पोइ असां तक़सीम स्क्वायर हलिया वेंदासीं। हीअ असांजी बस जो सफ़र, डबल बस असांजी कॾहिं जो नंबर आहे तव्हांखे ॿुधायूं था। वरी बस दोस्तों वरी महिरबानी, शाह हसन इस्तंबुल खां पंहिंजी दुआ में यादि कजो। अस्सलाम वालेकुम।